सरमद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे तेज वहकरनि जिया महकंदो हुयो। तुंहिंजी सूरत खे ॾिसी त दिलि बाग बहार थी वेंदी हुई। अॼु तुंहिंजे चेहरे ते मायूसीअ जा ककर ॾिसी ईअं थो लॻे त ॼण सिंधु दरिया मां पाणी खसिजी वियो आहे। मारवी, इहो सच आहे। महिराण जूं मौजूं पाणीअ जा तेज़ वहकरा सिंधु दरिया में गजगोड़ शींहं जिया गजंदा हुया। इंसान त छा, पखी पखण जानवर ख़ुशीअ मंझां झूमंदा हुया। सिंधु बादशाह जी बादशाहीअ खे अलाए कहिड़े डाइण जूं नज़रूं खाई वयूं। अॼु उन दरिया बादशाह जे पेट मां वारी पई उॾरे। पखी पखण पाणीअ जे फुड़े फुड़े लाइ तड़पी रहिया आहिनि, मरी रहिया आहिनि। सिंधु रेगिस्तान जे ऋण पट जिया दाहूं पियो करे। मूंखे त ईअं थो लॻे सिंधुअ जो पाणी असां ग़रीब हारनि मिसकीननि जे अखियुनि मां मींहं जिया पियो वसे। ऐं सवाल थो करे त मां सॼी ज़िंदगी तव्हांजे अबनि ॾाॾनि खे पाणी पीआरियो, कुझु हया कयो, कुझु गैरत कयो। मारवी, तूं ॿुधाए मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾियां? इहो जवाबु ॾियां त असांजो ज़मीर पैसनि एवज़ विकामजी वियो आहे। असां गेरनि जा गुलाम बणिजी उन्हनि जे रहम करम ते पिया ज़िंदगी गुज़ारियूं। असां बेजान बुत बणिजी विया आहियूं। छा असां बेजान बुत बणिजी विया आहियूं? असांखां कुझु बि नथो थिए। सरमत, अॼु तूं कहिड़ी बुज़दिली वारी ॻाल्हियूं पियो करी? हाणे तूं हार पियो मञी? मारवी, मां हार इन लाइ पियो मञां त ग़रीब हारी मज़दूर मिसकीन रस्तनि ते निकिरी नारा पिया हणनि ऐं इहे सिंध जा पीर मीर वॾेरा घरनि में गहरी निंड सुतल आहिनि। जेसिताईं उन्हनि जो ज़मीर न जागंदो तेसिताईं असां जेलनि में अदा अकबर जिया मारिया वेंदासीं। सरमद, मौत त बरहक आहे। महलूं त मुर्सनि ते ईंदियूं आहिनि। जियापे जी जंग में जेकॾहिं जेल मिलियो त इमाम सजाद जी सुन्नत सम्झिजो। जेकॾहिं विढ़ंदे शहीद थी वियासीं त शहादत जो रुतबो घटि त न आहे। असांजे जिस्मनि में रत जो फुड़ो बि आहे त पाणी ख़ातिर विढ़ंदासीं। असांजे जियापे जी जंग मरण ताईं जारी रहंदी।